लखी गुलाम हैदर भरिसां मेहर ऐं जतोई बिरादरी विच में हलंदड़ छिकताण सबब जतोई धुर पारां मेहर बिरादरी जा 3 माण्हू अगवा कया विया आहिनि। जतोई धुर पारां मोहम्मद खान मेहर ऐं मोहम्मद उमर मेहर खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त गोलियूं लॻण सबब मोहम्मद सुलेमान सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया, जॾहिं त ज़ख़्मी जो इलाज सखर जे अस्पताल में हलंदड़ आहे। आख़िरी इत्तलाउनि ते वाक़िए जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। जमाल शाह में सिंधी अदबी संगत मर्कज़ जे सॾ ते साज़ शाह काज़ी अहमद पारां सिंधु दरियात मां केनाल कढण, कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ रियाज़ मशहूरी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो वाक़िए जी अदालती जांच कई वञे, सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट मनसूबनि खे रद्द करे सिंध जूं कंपनियुनि खे ॾिनल ज़मीनूं वापसि वरितियूं वञनि। पीर वसण में चोरनि हथां मारिजी वियल हूत खान बुर्दी जे वारसनि पारां लाश पीर वसण थाणे अॻियां रखी एहतजाजी धरणो हयो वियो। धरणे सबबि मेराण हाईवे मुकमल बंदि थी वियो। इन मौक़े ते वारसनि मुतालबो कयो त हूत खान बुर्दी जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। सेराणी में अवामी तहरीक पारां कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां 6 तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ प्रेस क्लब सेराणी आॾो एहतजाजी धरणो हयो वियो। इन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ ऐं पंजाब सरकार 1.5 सदी खां सिंध जे पाणीअ ते धाड़ा हणी रहिया आहिनि। इरसा पारां पाणीअ जो को बि हिसाब नाहे वरितो वेंदो। सिंध सां माटेली मां वारो सलूक बंदि कयो वञे। हालाणी भरिसां ॻोठ कोड़ो सोलंगी वासी मोहम्मद सोलंगी पारां पंहिंजे भाइटियुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते उन्हनि मीडिया खे ॿुधायो त अमीन सोलंगी, अलीम सोलंगी ऐं ॿियनि पंहिंजे हमराह खे हथ सां गोलियूं हणी क़त्ल कयो आहे ऐं उन जे क़त्ल जो इल्ज़ाम असां मथां हणी रहिया आहिनि। मुंहिंजा भाइटिया मुंहिंजे घर ते कब्ज़ो करण सां गॾु मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि एसएसपी नौशेरो फेरोज़ ऐं डीएसपी मेरापुर खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कई वञे। शहदादपुर में गैर मयारी कुकिंग ऑयल विकिरो कंदड़ दुकानदारनि जी रिकॉर्डिंग करण ते दुकानदारनि पारां साफ़िन सां बदतमीज़ी, इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हुई। दुकानदार ऐं गैर मयारी ऑयल खणी थाणे ते पहुची वई। कुझु देर बाद मुबैना ॾेती लेती करे दुकानदार ऐं ऑयल जी मज़दा खे पुलिस छॾे ॾिनो। शहरनि पारां सिंध फूड अथॉरिटी खां गैर मयारी कुकिंग ऑयल विकिरो करण ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त साफ़िन पारां बि इंतिज़ामिया खां दुकानदार ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो। दोदापुर में शहीद सहाफ़ी मोहम्मद शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धड़ियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ी इख़्तियार मंदराणी, फारूक ओडो, मुख़्तियार बिरोई ऐं ॿियनि चयो त सिंध सहाफ़ियुनि लाइ मक़तलगाह बणियल आहे। सहाफ़ी जे क़त्ल जे वाक़िए खे कार्य ऐं ज़ाती दुश्मनी करार ॾेई केस ख़तमु कयो वेंदो। उन्हनि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त सहाफ़ी मोहम्मद शाह जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। नऊं देरो जे गरीबाबाद कॉलोनी मां अणॼातल शख़्स जो लाश हथ, इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस लाश तहवील में वठण बाद मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। डोकरी में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सॾ ते सिंधी अदबी संगत डोकरी तरफ़ां मोरो वाक़िए, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां केनाल ठाहिण ख़िलाफ़ ज़हीर बिस्मिल, मोहम्मद बचल सोलंगी, एडवोकेट इमदाद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मोरो में पुरअमन एहतजाज कंदड़ सिंधी माण्हुनि खे सिधियूं गोलियूं हणी नाहक क़त्ल कयो वियो। सिंधी माण्हू जे आवाज़ खे दॿाइण जी नाकाम कोशिश कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते केनाल कंहिं बि सूरत क़बूल न कया वेंदा। न्यू सईदाबाद लॻ ॻोठ जुमू हाजाणू जे ॻोठाणनि मथां एहतजाज करण ते सरकार जी मुदत में केस दाख़िल। कुझु ॾींहं अॻु हाजाणू बिरादरी पारां पंहिंजे नौजवान जी आज़ादी लाइ क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। सरकार पारां 12 औरतूं ऐं 30 मर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। केस जी FIR दाख़िल थियण बाद हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी नाहे थी सघी।